ठीक है, मैं सिंधी में ही बोलूँ जी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलाम वालेकुम। तो असांजी गुज़ारिश इहा आहे, पहिरीं मां ज़िक्र कंदुसि थोरो पार्टी ते, पार्टी जी तंज़ीम ते, पोइ ईंदुसि MPA MNA साहिबान ते ऐं मीरपुर ख़ास जे शहर जे हवाले सां बि ॻाल्हाईंदुसि। दोस्तो, मां ॾिठो 14 अगस्त ते हिकिड़ो प्रोग्राम थियो प्रेस क्लब में, जंहिंमें धोंकाई साहब ऐं खैरुनिसा मुग़ल साहिबा हुई ऐं टियों ख़बर नाहे कहिड़ो वेठो। हैरत आहे, मूंखे उहो दौरु यादि थो अचे, ज़िया जो दौरु। आउं दावत थो ॾियां, खैरुनिसा हुजे या ॿियो को हुजे, का मोहतरमा हुजे, मूं वटि सिर्फ़ु अची ॾिसो। मुंहिंजे विरांडे में जेके तस्वीरूं लॻल आहिनि, उन में तव्हांखे ख़बर पवंदी त उन दौर में आउं हिकिड़ो मिस्किन हुउसि, न को मेंबर न को ॿियो हुउसि। ऐं ज़िया जो दौरु, MRD जो दौरु, त उन में माण्हू केतिरा ईंदा हुआ। ऐं अॼु अव्हां जो इक़्तिदार जो दौरु आहे, 12 सालनि खां दौरु अव्हां खे पीपुल्स पार्टी जो इक़्तिदार मिलियल आहे। तव्हां मीरपुर ख़ास जे लाइ उहिदा तव्हां वरिता आहिनि, पर मूंखे नाहे ख़बर तव्हां मीरपुर ख़ास जे ॿाराड़ी जी या शहर जी अवाम जी ख़िदमत कई कहिड़ी आहे। अगरि को हुजे त मूंखे ॿुधाए कहिड़ी ख़िदमत कई आहे। जहांगीर जो नालो हो, मरहूम जहांगीर, वरना उहो बि असां खां नंढो आहे, जूनियर आहे, असीं उनखां सीनियर आहियूं। मगर जॾहिं बि का ॻाल्हि थींदी हुई, का अहिड़ी परेशानी थींदी हुई, बल्दियाती जो केस थियो, तो जहांगीर वारा जेके बि दोस्त आहे, ॿियो जूणे जो, सभिनीनि अची मुंहिंजी औताक में पनाह वरिती ऐं असां उन्हनि खे पनाह ॾिनी। इहा अलॻि ॻाल्हि आहे त असीं हमेशह पोयां रहियासीं। मगर अॼु आउं ज़िक्र कंदुसि, पीपुल्स पार्टी सिर्फ़ु इन्हनि टिनि माण्हुनि जे जो नालो आहे। 3 माण्हू, धोंकाई साहब जनरल सेक्रेटरी ज़िले जो प्रेसिडेंट मीर मुनवर साहब जो आहे, ऐं 3 छोकिरे जो अलाए ख़बर न आहे केरु वेठो प्रेस क्लब में, ऐं खैरुनिसा अदी खैरुनिसा मुग़ल। सिर्फ़ु पीपुल्स पार्टी वञी हिते बची आहे। अच्छा, ॿियो जशन थियो आहे राति जो, जंहिंमें साईं ज़ुल्फ़िकार शाह वारनि वॾो जशन कयो, खोसे खे बि वठी आया, जेको मज़ाही आहे। ठीकु आहे, एंटरटेनमेंट लाइ इहो ठीकु आहे, मगर असां त सदाई ॾुखिया ॾींहुं मल्हाया। असां त कॾहिं मश्किरनि खे कोन आंदो प्रोग्राम में। ख़ैर, अॼुकल्ह जो दौरु इहो आहे, अहिड़ो आहे। ऐं सिर्फ़ु इहो चवंदुसि त 12 साल पीपुल्स पार्टी खे थिया आहिनि इक़्तिदार में, बेनज़ीर खां पोइ जेके 12 साल मिलिया आहिनि, छा पीपुल्स पार्टी सिर्फ़ु इन्हनि ते वञी 3-4 माण्हुनि ते बीठी आहे, 3 ते बीठी आहे? ऐं वरी जेके अदी शमीमारा वारनि वरी प्रेस क्लब ते प्रोग्राम कयो, चङो सुठो,
त मायुनि खे आंदो वियो या जंहिं बि तरीक़े सां सवाल इहो ई अचे थो उन में ॿई कई हुआ। छुटल वसाण जो बि नज़र आयो, मुस्तफ़ा मंगरियो बि कुल्लो हणी बीह रहियो ऐं ॿिया बि हुआ जिन खे हाणे को पुछे ई केरु कोन थो, जिन जो हाणे वजूद ई कोन्हे। ऐं ॿियो हिकिड़ो ऑफिस में प्रोग्राम थियो जंहिंमें केक कटियो वियो, नालो ॾिनो वियो त असीं रैली था कढूं। रैली को 8-10 माण्हू ते रैली कोन निकिरंदी आहे। रैली लाइ माण्हू खपनि, मगर अफ़सोस आहे माण्हू हींअर उहे न आहिनि। माण्हू जेके सीनियरिटी आहे, सीनियर माण्हू आहे, उहे सभु ख़तमु थी विया। हाणे अॼु जो नए दौर जा माण्हू आहिनि जेके सिर्फ़ु कमाए ॼाणनि था, जिन खे सिर्फ़ु माल खपे, बाक़ी उन्हनि जो को पार्टी सां या ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे नज़रिए सां हुननि जो को वास्तो ई कोन्हे। छो त हींअर रखियो ई उन्हनि खे वियो आहे जिन जो नज़रिए सां वास्तो न हुजे। हींअर ब्यूरोक्रेट बि असांखे उहे खपनि था जेके असांखे कमाए ॾियनि, असांखे कमाए ॾियनि, पोइ पाण बि भले वॾी कमाए। ऐं असांजो जेको पीपुल्स पार्टी जो जेको वर्कर आहे उहो रड़ियूं थो करे त असांखे ही जो प्रोग्राम थियो 14 ते शाह साहब ज़ुल्फ़िकार शाह कयो, उन में असांखे इनवाइट ई कोन कयो। भाई अवां इन लाइक़ ई कोन आहियो जो अव्हांखे इनवाइट करे। अच्छा, इहा बि रड़ कनि था त असांखे DC साहब इनवाइट ई कोन थो करे। अमी इन जे लाइक़ ई कोन आहियो जो अव्हांखे DC साहब, SP साहब अव्हांखे पाण वटि घुराए विहारे। घुराइबो आहे किरदार खे, उन्हनि खे जेब कटुअनि खे कोन घुराइबो आहे जिन सदाईं माण्हुनि जा खीसा कटिया ऐं पंहिंजो पाण खे वॾो माण्हू सम्झण लॻा। को नाराज़ न थिए, किरदारनि खे घुराइबो आहे। DC साहब उन सां ई मिलंदो न जेको सुठो किरदार हूंदो, सुठो इंसान हूंदो, पंहिंजो कमु खणी वेंदो। कचहरी करण लाइ त कोन वञिबो DC साहब वटि। सो शिकायतूं ईंदियूं आहिनि, ॿुधंदा आहियूं, पर DC साहब बि पंहिंजी जॻह ते सही आहे। जेके वांदा आहिनि त उन्हनि खे DC साहब पाण वटि छो विहारे, छाजे लाइ विहारे? बाबा तव्हां वञी कमु करियो, तव्हां पार्टी जा वर्कर आहियो, तव्हां पार्टी जे ऑफिस में वियो, उते वञी दफ़्तरनि में माण्हुनि जा कमु करियो। तव्हीं कमु घटि था करियो, तव्हीं ॾिसो था त बाबा ही कमु कराइणो आहे, हाणे असांखे जो माल खपे, पैसा खपनि, पर अव्हां उहो कमु कराईंदो DC साहब खां, उहो कमु कराईंदो मुख़्तियार साहब खां। हाणे न अव्हांजी को मुख़्तियारकार थो ॿुधे, न अव्हांजी DC साहब थो ॿुधे, न अव्हांजो SP साहब थो ॿुधे, न अव्हांजी को DSP साहब थो ॿुधे। हाणे त केर ई कोन थो ॿुधे, छो त हाणे ऑफिसर ई भुट्टो साहब जे दौर जा कोन्हनि। जो के अहिड़ा वरी विच में अहिड़ो दौर बि आयो बेनज़ीर साहिबा जो जेके नज़र बि कोन ईंदा, पोइ दरवाज़ा खोलींदा त लतूं हणी दरवाज़ा खोलींदा। पोइ उन्हनि सां ऑफिसरनि खे गारियूं बि ॾेई ईंदा हुआ। जेके असांजा ऑफिसर आहिनि वॾा वॾा, उन्हनि की बेइज़ती बि करे ईंदा हुआ। पोइ बहरहाल उहो कॾहिं बि कोन चाहींदा त पीपुल्स पार्टी जो इक़्तिदार रहे। उहो चाहींदा त पीपुल्स पार्टी वञे, छो त असांजी बेइज़ती थी। अव्हां ऑफिसरनि सां सुठो हलो, अव्हां ऑफिसरनि जा सुठा कमु, सुठी ॻाल्हि ॿुधो। बहरहाल हाणे आउं अचां पियो शहर जे हवाले सां। 12 सालनि में MNA MPA ते आहियां। MPA जी सीट त हमेशह MQ वारनि खटी।
अब मैं थोड़ा उर्दू में बात करूंगा शहर के हवाले से। एक वो शहर था जहां कैफे आयात थी, साइड में पेट्रोल पंप हुआ करता था, सामने इदरीस घड़ी वाला होता था और उससे सामने शब्बीर कैबिन पान वाला होता था। हमारा दोस्त भी था शब्बीर पान वाला। या छुट्टन जो डीसी साहब ऑफिस के सामने बैठ खड़ा होता था, चने वाला, छुट्टन चने वाला, ये भी लोग थे। मगर आज वो दौर नहीं रहा। न रेडियो होटल रही, न कैफे हयात रही, न मामदी होटल रही। जब ईद का दौर होता था, मिठाइयों के दुकान वहां से नीचे तलक लगते थे, गाने चलते थे, हम छोटे होते थे, गाने देखते थे, फिल्में देखते थे, सुनने जाते थे। क्या ईद का समा होता था। मगर आज वो नहीं है। न इदरीस वो वाज वाला है, न वो पुराने हमारे सीनियर दोस्त है, न वो महबूब कामरेड है, न एक हमारा जफर भाई होता था जो कैफे हयात में अक्सर बैठता था। बहुत अच्छा आदमी होता था, हमेशा सच बोलता था और उसकी बड़ी नॉलेज होती थी। मगर अफसोस ये दोस्त इस दुनिया में नहीं रहे। हम भी एक दिन चले जाएंगे, मगर वो अपनी यादें छोड़ गए। स्टेशन रोड, मीरपुर खास का स्टेशन कहीं जगह नहीं है जहां पे जोधपुर का पत्थर लगा हुआ है। आज मीरपुर खास का स्टेशन भी खत्म हो गया, बिगड़ गया। किसी ने नहीं देखा कि मीरपुर खास का स्टेशन, ये तफरी का जो है, और पुल के ऊपर चले जाते थे लोग। हम लोग चले जाते थे हवा खाने के लिए। क्या स्टेशन था, क्या रेल थी, क्या ट्रेनें थी, वो चीजें नहीं रही। वो मीरपुर खास से खुशबू ही चली गई। अभी गटर का समा है, जहां देखो गंदगी है, कोई पूछने वाला नहीं है। और जिन्होंने मीरपुर खास को नजरअंदाज किया है, समझो लावारिस किया हुआ, एक यतीम खाना बनाया हुआ मीरपुर खास का। जो मीरपुर खास जंक्शन होता था, जो मीरपुर खास जिला होता था, जिले के बाद में मीरपुर खास डिवीजन बना। मगर अफसोस है उस डिवीजन में तरक्याती काम कुछ नहीं है। अगर हमारे MNA जो भी हैं साहिबान, जो बनते आए देहात से, कुछ शहर से लोग वोट मिले, उन्होंने चंद आदमियों के अलावा किसी का काम नहीं किया। चाहे दूसरों ने वोट भी दिए हों, सबों को नजरअंदाज किया। उनके जो खास चहेते हैं, उनके अलावा वो किसी का काम नहीं करते। वो क्यों, मैं ये भी बताता हूं। क्योंकि जब इलेक्शन का दौर आता है, ये लोग उनको गाड़ियां मुहैया करते हैं, ये लोग उनके दावतें करते हैं, ये लोग उनकी पोलिंगों का खर्चा भरते हैं। और दूसरी जो अवाम होती है, सीधी अवाम, वो जो वोट देती है, वो तो ऐसे जैसे कोई भिखारी इनसे भीख मांग रहा है। अगर वो जीत के जाए, अगर वो बेचारा एक गरीब आदमी हार लेके जाए, तो हार पहनना पसंद नहीं करेंगे। क्योंकि उस टाइम में जब वोट लेने जाते हैं तो वो आदमी उनको बड़ा आदमी लगता है, और जब वो जीत जाते हैं हमारे MNA साहब, तो वो बेचारा जाता है मुबारक देने के लिए। मगर वो आदमी, वो लोग इनको भिखारी लगते हैं कि ये हमसे शायद भीख मांगने आया। अपने नौकरों को, दूसरों को कह देंगे, उनको बोल दो कि बाबा है ही नहीं, और ये अंदर बैठे होते हैं अपने बंगलों में, ड्राइंग रूमों में। सच ये है। इसलिए
हमारी आवाम लावारिस है, हमारा मीरपुर खास लावारिस है, हमारी सिविल अस्पताल लावारिस है। हमें यह सुन के तकलीफ होती है कि सिविल अस्पताल में कोई मदद करने वाला नहीं है। अल्लाह ने इनको बोल दिया है। अरे खुदा के बंदो, अपने इलेक्शनों में करोड़ों रुपए, दो करोड़ रुपए खर्च करते हो, फिर आप मिनिस्ट्री के लिए 3 करोड़ रुपए देते हो, फंड में देते हो। क्या आपने कभी सिविल अस्पताल में उन गरीब लोगों के लिए कुछ दिया है? जी ठीक है, कभी देगे उतार के दिए? नहीं। ये अच्छा काम नहीं करोगे, ये अच्छा काम तुम्हारी किस्मत में ही नहीं है, सवाब का काम तुम्हारी किस्मत में नहीं है। लोगों को दिखाने के लिए आप झूठा ढंढोरा पीटते हो, समझो एक किस्म का सर्कस लगाते हो। अपने बल्दिया के लोग भी खरीद लेते हो, जो वहां पे टीओ में या चेयरमैन है उनको भी खरीद करने की कोशिश करते हो ताकि ये हमारे साथ हो, चाहे वो शहर का काम करे या न करे। एक है, सुन रहे हैं, कोई शफी शाह है टीओ में, तो वो बिल्कुल काम नहीं कर रहा है। अब मुझे ये पता नहीं है वो किसका आदमी है, किसकी मार्फत से रखा हुआ, मगर मैं इतना जरूर कहूंगा उस शाह साहब को कि आपको रखा है बल्दिया में लोगों के काम करने के लिए, आरटीओ में, सीओ में, जो भी है, मगर आप लोगों के काम नहीं कर रहे हैं। आप अपने आकाओं को राजी करते हैं। अच्छा, जो हमारे दूसरे हैं वो उनसे बड़े अपने आकाओं को राजी करते हैं। मीरपुर खास की ऐसी हालत बिगाड़ी है कि मीरपुर खास देखने से तो क्या थूकने के भी लायक नहीं। ये है मीरपुर खास। और इन नुमाइंदों के हवाले जो होते चले आ रहे हैं। हाँ, अभी एक सीट जीती है सूबाई की सेठ हरिराम ने। हम ये भी देखेंगे कि सेठ हरिराम साहब मीरपुर खास के लिए क्या करते हैं, कौन सी पब्लिक को कौन सा प्रोग्राम देते हैं। क्या सेठ साहब मीरपुर खास को यूनिवर्सिटी देंगे? क्या सेठ साहब मीरपुर खास के लिए कॉलेज का प्रोग्राम कॉलेज देंगे? क्या मीरपुर खास के लिए छोटे छोटे बच्चों के स्कूल देंगे? एक थी नुसरत ख्वाजा, वजीर साहब की बहन, जिसने अपने थोड़े अरसे में मीरपुर खास को संभाला, मीरपुर खास के लोगों के काम किए, स्कूलों में बच्चों को किताब, बक्से, जूते दिला दिए गरीबाबाद के स्कूल में, क्योंकि उसके पास दिल एक औरत का था। और वजीर साहब मीरपुर खास में छोटे से बड़े हुए हैं, तरक्की की अल्लाह ने उसको दी, मगर आज वजीर साहब इस दुनिया में नहीं। अगर होते थे तो मीरपुर खास की कंडीशन कुछ और होती थी। मुझे अफसोस से कहना पड़ता है, वो इंसान जो काफी लोग उनको पसंद नहीं करते थे, इसलिए वो काम करता था, वो मीरपुर खास को बदलना चाहता था। वजीर साहब के लिए, नुसरत ख्वाजा के लिए सिंधी और महाजिर की कोई बात ही नहीं होती थी। वो कहते थे कि हमें मीरपुर खास को देखना, हमें ये नहीं देखना कि ये महाजिर है, ये सिंधी है, ये बलोच है, ये पठान है, ये पंजाबी है। नहीं, ये ग्रेट किस्म के लोग थे। ये वो लोग नहीं थे कि हमें शहर वाले वोट ही नहीं देते।
भाई शहर वाले वोट नहीं देते तो फिर आप खड़े क्यों होते हो? फिर आप एमएलए की सीट पे क्यों खड़े होते? आप जीते आ रहे थे, मगर आपने दिया तो कुछ नहीं। बल्दिया के इलेक्शन हुए, आप लोगों ने अपनी भर्तियां कर दी, मगर फायदा कुछ नहीं हुआ। यहां पे मैं थोड़ा ज़कात पे भी आऊंगा। ज़कात के चेयरमैन साहब हैं, वो है हाजी, माशाल्लाह उन्होंने हज किया हुआ है। जजीज की तरह 24 घंटे शराब पीता है। मैं अपने उलमाओं से यह फतवा लूंगा कि जो 24 घंटे शराब पिए और जो बैतुल माल के जो ज़कात के जो पैसे आते हैं उन बच्चियों के लिए, जो उन बेवा औरतों के लिए, क्या उनसे वो उनके लिए कपड़े या कुछ उसने कभी बनाया है? जो आदमी शराब पिए उसको आप ज़कात कमेटी का चेयरमैन बना रहे हो, सिर्फ इसलिए कि वो आप पे कलमा भर के बैठा हुआ है। ये तो नहीं है इस्लाम में। मैं कहता हूं शहर वालों से भी गुजारिश करूंगा, यहाँ के उलमाओं से गुजारिश करूंगा, आप जाओ इनको देखो कि जो चेयरमैन साहब हैं वो करते क्या हैं, और आज जो उनके पास जो भी प्रॉपर्टी है, गाड़ियां हैं, वो ये कहां से आई हैं? ये ज़कात से आई हैं। तो अब ये तो मामला अवाम का है। मैंने मीरपुर खास का हाल आप लोगों के लिए, आपके लिए सामने रखा है। ऐं पंहिंजे दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि जो मूं मीरपुर खास जो सिंधी में उर्दू में ॻाल्हायो आहे, मीरपुर खास जो हाल अव्हांजे अॻियां पियो रखां। ऐं अगरि नुसरत ख्वाजा बि इन टाइम ते हुजे हा का मिनिस्ट्री पे त तमामु बहितरीन कमु करे हा। हू हिकिड़ी औरत हुई, हमदर्द औरत हुई, ऐं वज़ीर साहब बेस्ट इंसान हो। अफ़सोस जो उन दुनिया में वज़ीर साहब न आहे, ऐं हुनजो भाउ आहे इमदाद आहे, वीचारा हू पंहिंजो कराची में कमु था कनि, मगर हिकिड़ी शख़्सियत हुई। हाणे असां वटि शख़्सियतनि जी खोट थी वई आहे। तंज़ीम असां वटि आई कोन्हे। असां वटि मेमून साहब सिटी जो सदर आहे, हाल को कोन्हे, मगर सिर्फ़ छा आहे त नाराज़ को न थिए साईं वॾो, साईं पीर साहब के पसंदि आहे। हाणे अगरि पीर साहब के पसंदि आहे, उहो भले माण्हू नाकारो हुजे, उहो माण्हू भले 4 वोट न हुजनि, पर पीरनि खे पसंदि आहे। असीं चऊं था ख़ुदा रा साईं थोरो होश करियो, तव्हांजी पसंदि कोन हलंदी। हिते माण्हुनि जे लाइ छा था कनि? माण्हुनि जे लाइ मसइला पैदा था थियनि, माण्हुनि जा कम ही सिर्फ़ पंहिंजा फ़ाइदा था वठनि ऐं पंहिंजे लाइ उन्हनि सभु कुझु कयो आहे। हाणे छा इन तनज़ीम जे नाले ॻाल्हाया त तनज़ीम कंहिं ज़माने में कहिड़ी हुई, तव्हां पंहिंजे पसंदनि सां माण्हू रखिया, पंहिंजे पसंदि जे माण्हुनि सां, पंहिंजे पसंदि सां तालकनि जा बि माण्हू रखिया। आउं बि तालके जो सदर हुउसि। तव्हां मूं ते तालके जे सदर जे हैसियत सां हिकिड़े रुपए जी करप्शन सां ज़ाहिर करियो, ऐं हिननि जी हालत ॾिसो जेको अवां अॻु में बि तालके जो सदर रखियो, नारे जो साहब, हिननि पंहिंजा खीसा भरिया आहिनि। हिननि पंहिंजा उते पंहिंजो जिथे माण्हुनि खे सही माना में उन्हनि माण्हुनि खे स्कूल खपनि, रोड खपनि, उन्हनि खे कोन ॾिनो अथनि। हिननि पंहिंजो पाण खे जेके पंहिंजा हिननि ॻोठ आहिनि जामी नारे जे वारनि, उन्हनि पंहिंजे ॻोठ वारनि खे ॾिना आहिनि। हुननि अवाम जी ख़िदमत कोन कई आहे, हुननि सिर्फ़ु पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत कई आहे, ॿिए कंहिंजी ख़िदमत कोन कई आहे। नुमाइंदे जो मतिलबु आहे, बल्दिया जो मतिलबु आहे, चेयरमैन जो मतिलबु आहे माण्हुनि जी ख़िदमत करणु। न सिर्फ़ु इहो आहे त सिर्फ़ु हू तव्हांखे ख़ुशि कनि, तव्हांखे वोट ॾियारनि ऐं हू पंहिंजा पेट भरनि।
मूंखे बहरहाल मूंखे जेको चवणो मूं चई छॾियो। अगरि कंहिंजी दिलि आज़ारी थी हुजे त उन जा माफ़ी बि वठंदुसि, मगर हक़ीक़त इहा आहे त तव्हां सही क़दम खणो। पार्टियूं पंहिंजी जॻह ते आहिनि, पार्टी पीपुल्स पार्टी हुजे या ॿी पार्टी हुजे, पंहिंजी जॻह ते। ऐं पार्टी ते कोन करणु, पार्टी तव्हांखे टिकट ॾिए थी, पार्टी अव्हांखे चूंडे थी, पर हाणे जेको असीं ॿुधूं पिया, अगरि अव्हां सिंध जी ख़िदमत माण्हू न कई त शायदि ॿियो कुझु थी वञे ॾियो, ॿियूं चेंजिंगूं अची वञनि ॾियूं। ऐं ही जेके असांजा घुमनि पिया न जियाला, जियाला त आहिनि ई कोन। ख़ैर हाणे त जियालनि जे नाले ते बि जहिड़ो कार थी थिए, त माण्हू जो कैरेक्टर हूंदो आहे। पिया फिरनि त हिननि खे को जॻह नथो ॾे, हिननि खे को आणे कोन थो। ऑफिस में 8 ॼणा वेठा आहिनि, एयर कंडीशनर चालू कयो, वेठा आहिनि, भले वेठा हुजनि, पर हाणे इहे पूरा आहिनि। ऐं आउं वरी बि चवंदुसि, सुजाॻी आणियो, मिरपुरख़ास खे ॾिसो, ॻोठनि खे ॾिसो। अव्हां चंद पंहिंजे माण्हुनि खे न ॾिसो जेके अव्हांखे पोलिंग में खटाइनि था, अव्हांखे इलेक्शन में वोट ॾियारीनि था, खटाइनि था। महिरबानी करे इन्हनि खे न ॾिसो, अवाम खे ॾिसो। अवाम खे ॾिसंदो त अवाम अव्हां सां गॾु हूंदी, अवाम गॾु हूंदी, असीं बि अव्हां सां गॾु हूंदासीं। अगरि अवां अवाम जी ख़िदमत नथा करे सघो ऐं अवाम खे अवां परेशान पिया करियो, सिर्फ़ु अवां पंहिंजे नालनि ते पिया हलो, त आउं अफ़सोस थो चाढ़ा थो पए। इहो बि हथ मां सभु कुझु विधो ॾियो। शायदि आउं तमामु घणो ॻाल्हाए वियो आहियां। कंहिं बि दोस्त जी, कंहिं बि वॾे माण्हू जी दिलि आज़ारी थी हुजे त मूंखे माफ़ु कयो।